सिंध जे सिहत खाते डॉक्टरनि ऐं तिबी अमले जी हड़ताल खे मुंहुं ॾियण लाइ अहम फ़ैसिलो करे वरितो। सिहत खाते डॉक्टर्स जी हड़ताल खे मुंहुं ॾियण लाइ रेंजर्स ऐं पाक फ़ौज खां मदद वठण जो फ़ैसिलो कयो आहे। ख़ानगी टीवी चैनल जे रिपोर्ट मूजिबि जिना इस्पताल जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर डॉक्टर शाहिद रसूल जो चवणु हो त सिंध में डॉक्टरनि ऐं तिबी अमले जी हड़ताल सबबि रेंजर्स ऐं पाक फ़ौज खां मदद वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिं लाइ संदन मेडिकल कोर खां बि मदद जी दरख़्वास्त कई आहे। एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर चयो त रेंजर्स पंहिंजा डॉक्टर ऐं तिबी अमलो फ़राहम करण जो यकीन ॾियारियो आहे, जंहिं खां पोइ हू फ़ौरी तौर ते 650 डॉक्टर ऐं तिबी अमलो भर्ती करे रहिया आहिनि, जॾहिं त ख़ानगी अमले जी मदद सां इस्पताल खे साफ़ सुथरो रखण जी कोशिश कई पई वञे। सिहत खाते जे अमलदारनि जो चवणु आहे त डॉक्टर्स ऐं तिबी अमले जी खोट बावजूदि पाक फ़ौज पाण मदद लाइ तयारु आहे ऐं सरकारी इस्पतालुनि में कम जारी रखण लाइ मुख़्तलिफ़ उपाउ वठी रही आहे। अख़्तियारनि जो वधीक चवणु हो त फ़लाही इदारनि मां आर्ज़ी डॉक्टर ऐं तिबी अमलो वापसि वठण लाइ ॻाल्हियूं जारी आहिनि। आर्मी मेडिकल कोर बि जिना इस्पताल खे डॉक्टर ऐं तिबी अमलो फ़राहम करण जी ख़ातिरी कराई आहे।